अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फराह अख्तियार। हेडलाइंस तव्हां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरुनि में तव्हांखे भली कार। बुलेटिन जी शुरुआत में अहम ख़बर शामिल कंदासीं। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ सेनेट में मुख़ालिफ़ धिर पारां हंगामो करे सेनेट चेयरमैन जी जाइ जो घेराव करे इम्पोर्टेड हुकूमत नामंज़ूर जी नारेबाज़ी हई हुई। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, मुख़ालिफ़ धिर पारां 2 मिंटनि जो अलामती वॉकआउट बि कयो वियो। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी चयो त जंहिंखे बि एहतजाज करणो आहे पंहिंजी सीट ते बीही करे। सेनेटर मुश्ताक जो चवणु आहे त अवामी नुमाइंदा ऐं सरकारी मुलाज़िम मुफ़्त पेट्रोल इस्तेमाल करे रहिया आहिनि। संदसि चवणु हो त हुक्मराननि IMF वटि मुल्की आज़ादी गिरवी रखी छॾी आहे। सेनेटर मुश्ताक चयो त अवाम खे रिलीफ न ॾींदड़ हुक्मरान ॿुधाइनि त हुकूमत छो हासिल कई आहे। नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं पिया। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ सेनेट में मुख़ालिफ़ धिर पारां हंगामो करे सेनेट चेयरमैन जी जाइ जो घेराव कयो वियो। इम्पोर्टेड हुकूमत ख़िलाफ़ नामंज़ूर जी नारेबाज़ी बि कई वई। मुख़ालिफ़ धिर पारां 2 मिंटनि जो अलामती वॉकआउट बि कयो वियो। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी चयो त जंहिंखे बि एहतजाज करणो आहे पंहिंजी सीट ते बीही करे। सेनेटर मुश्ताक जो चवणु आहे त अवामी नुमाइंदा ऐं सरकारी मुलाज़िम मुफ़्त पेट्रोल इस्तेमाल करे रहिया आहिनि। संदसि चवणु हो त हुक्मराननि IMF वटि मुल्की आज़ादी गिरवी रखी छॾी आहे। सेनेटर मुश्ताक चयो त अवाम खे रिलीफ न ॾींदड़ हुक्मरान ॿुधाइनि त हुकूमत छो हासिल कई। तव्हांखे नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾींदा हलूं पिया। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ सेनेट में मुख़ालिफ़ धिर पारां हंगामो करे सेनेट चेयरमैन जी जाइ जो घेराव कयो वियो। इम्पोर्टेड हुकूमत नामंज़ूर जी नारेबाज़ी हई वई। मुख़ालिफ़ धिर पारां 2 मिंटनि जो अलामती वॉकआउट बि कयो वियो। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी चयो त जंहिंखे बि एहतजाज करणो आहे पंहिंजी सीट ते बीही करे। सेनेटर मुश्ताक जो इहो चवणु आहे त अवामी नुमाइंदा ऐं सरकारी मुलाज़िम मुफ़्त पेट्रोल इस्तेमाल करे रहिया आहिनि। संदसि चवणु हो त हुक्मराननि IMF वटि मुल्की आज़ादी गिरवी रखी छॾी आहे। सेनेटर मुश्ताक चयो त अवाम खे रिलीफ न ॾींदड़ हुक्मरान ॿुधाइनि त हुकूमत छो हासिल कई।